हेलो उमा छा के कंदी छा ना ना मां शादी कोन कंदी मैं छो मां मांगी है घणी मांगी अल्ले मुल्क में महंगाई तेरी महंगाई ये न कर मुके शौक थियो शादी जो पंहिंजो पतो रस मुझे पतो ना डो परे दे ईंदे हा इंदुस मुझे पी भी मांगो दई पी खे पूरी दस्तूर को हा कर मुझे पी पो 10 लाख वठंदी ना तो मिथ कंदास 2 लाख ॾींदास 2 लाख लई कोई पर शौक का शादी जो शौक कंदास तू अच जा मुझे शहर ठीक है इलो हे या ठीक वाह कम थियो अरे ॿुधे ॾिठे छा थियो चरियो थियो अल्लाह जो कसम रात सही हो छाए मां सही आ छाए मां जो लांडरारी बीमारी थी वई ला जब तो के भी जो खेपुर में पिणंदो तो 10 रुपया रो मूं वरी सम्झो ला के चरियो धतुरो प्यारो थस अरे 10 रुपया दे 10 रुपया छो और कोई तो ड्रामे छो 10 रुपया दे 10 रुपया दे तो 10 रुपया सुभानी गाल ॿुध अरे थोड़ो नच गाल बुझाए नच अच्छा थोड़ो ये नची दो ये लिखड़ी दो मु जो नचणी है हां राजा हम तभी न नचनो पियो चांदरा गाल बुध हां मुखे यार शौक जो ते शादी जो हां तो ने भाजा बुधाई शौक शादी जो मा जो ॿियो शौक थियो तो शौक तो घणा शादी जो शौक जो मजो पियो शौक घणा थे दोस्त आयो घणा शौक थे मनता जाने खबर न पवे ममता चांजो पंजो यार आ कासिब गट थस जी मुखे शौक जी शादी करनी आ हाँ। पर थोड़ी जका हूर परिया नो ॾाढी महान अच्छा हूर परिया हूर परी सपा मां चोला 4 परिया ला छा मां मरा पियो जी ॾिठुम न हां साफ जियो सपा अरे चरिया हूर परी उडामी न वठ न बस हाणे मुंहिंजा यार हो असां तो यार सिगरी यार अरे असां जा तो कपे छजू हुई हां यारो लख रुपया तू दे लख मां कद 3 लख हणदा हालत असां चाह जे कट लायो तो धिका खाईंदा मानी मुखे मनता सेडो खराचा गाजी प्यारे हिन के लख जा हालत रिसोस अरे इन पैसा जे करे घणा दोस्त मुजा कावड़े थई ख्याल कर मां मोहम्मद पैसा दे को तो के लख जा हल अरे थोन सा यारी चाची हां छो बाबा असां वटि ॿुधायो आहे न असां वटि कुझु कोन अथई बाबा यार हो मदद करनी पड़े बाबा यार के 10 खुर 20 खुर 30 खुर लखन ते पतो है अरे छोकरी वठा तो कट जा जो छोकरी वठी ठीक है छोकरी वठी तू असाई करो फायदो अरे फायदो थोड़ी भजाई थी नी कपड़ा धोई दी माली दी दई अगे घरा कक लगो पे बी भजाई दी ॿुध ॿियो बि फ़ाइदो थींदुई अरे छोरा केड़ो फायदो तो यार ही चाहिए न यो असां जो असां रुयल हो न त असांजो सुख थी पवंदो न कपड़ा लटा धोई ॾींदी हाणे ॻाल्हि ॿुधो मुझे वगे के सामूर ते साड़े चई जाए ठीक है ना मुझे के सर्फ एक्सल हां हां एक्सल मां मशीन थी हां ॻाल्हि ॿुधी जी हाणे तो वटि घणा पैसा मां गाल बुधाया हां ईद जो वायदो हुयो ईद का बाद में मिलना हुया पैसा हां मिलंदा त सही न कौन हाल मिलंदा न हैं मां पाण चलियो तो मां बाबा मिलना थई निशाने हां लख दे मुखे 5 लाख जो तोखे मोबाइल जो दुकान खोले जा लॻियो वधीक बस कारोबार कंदो लख जो तो दे जी तुझी जगह खपे थी 12 लख में हाँ। लख मुखे दे 11 लख जो डेकोरेशन दाणो साउंड भी बाजो दीदो हर शे पाजी दीदी ये 50000 रुपया वाह जी सलाह जी ने भागा बस तुझो लख पको आहे चुप लख पकवा क्या थी घर रे मोट 35000 कोना मनता चाहे के दुकान उठा और इनके लख दिया सरिया जगह ख़बर आहे तो यो न जगह कपड़ा ने सा हे जगह खपाइंदो तू पिणे वाला पैसा कढी बाबू मारे थोड़ी को थियो आने अरे केंडा पो यारी छो रखी यारी तो सा सिर लगे पैसा ना हीर बचे खणी सिर ना गाल काने का पर मसलो गाल जो एकड़ो मिंट भला पी सलाह कयो बुध ही चरियो थी वियो खा भरी थो तस छाती सॉरी
ला 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 शाला जी ला 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 अबा या अरे इच्छा जो थियो आहे पैसा जो बुधी बुधी हा मेंटल थी वियो आहे दोस्त आहे पोइ बि अरे मेंटल नया तव्हांखे माण्हू मूं कयो आहे हल न सही आहे। उहो चकूता बि लासीं असां अरे उहे बि भला आहिनि भाकुता आहिनि बाक़ी कॾहिं हासीं आहे कहिड़ा बि न आहिनि माण्हू माण्हू त आया पोइ भालो कीनम ॿियो छा पैसा या निकिरो हितां बसि। बाबा तोखे पैसा ॾियां थो पर मसलो ॻाल्हि जो आहे सोचूं न बीहे न लखा सोचो 2 मिंट हीअं था कयूं लख ॾेसि तूं लख ॾियासि मां ॾींहं जो कम ते कॾहिं चवंदो राति तूं ॾींहं मां अरे छोरा ओ उस्ताद अरे बाबा ॻाल्हि कईसि पैसा खपनि या न पैसा खपनि न अबो नथो थो असां सलाह कई आहे बाक़ी 3 पतियूं थींदा आहिनि टे पतियूं छा में ॿुध मुंहिंजी वारो पासो तुंहिंजो टंगन वारो पैसो हिंजो